तो एक्चुअल में माइन के वरदान मिलेला पर पलव हर शहर में ॾिसंदा बचारो वीचारा लिकी छिपी चवंदा तो मुंहिंजो नालो न खणजा। हाँ पलव भले पाए जा ओ केतरनि जा इहे हज़ारनि जा मूं पलव पाता आहिनि पोइ पलव देख भॻवान त ॿुधंदो न बोड़ो थोड़ी थी विया ॿुधई हाणे भॻवान कीअं ॿुधी आहे उहा डिज़ाइन मुंहिंजी भई मायुनि सां पुॼण जी डिज़ाइन भई मायुनि खे त इहो वरदान मिलियल आहे तो भाई दुनिया में कोई मर्द ही पैदा कोन थींदो जो तव्हां सां पुॼी सघे वो मायुनि सां पुॼण लाइ भॻवान मायूं ही पैदा कयूं। हाँ मुझे तो धंधो ही ॿाहिरि रहण जो पोइ मां जीअं 15 ॾींहंनि जो टूर आहे त जया खे चई निकिरंदा जया मां 15 ॾींहंनि खां पोइ ईंदसि चवंदी माना वरी 15 ॾींहं अची मुंहिंजो रत पीअंदे ए मां त चवां थी एॾे हुजनि 30 ॾींहं बूथ मुंहिंजे पासे हुजनि पुठ ऐं वरी केॾी महिल रुगो कम वारी चएसि बहन जी मैं 3 दिन नहीं आऊंगी पोइ ॾिसो कीअं था डंतड़ पइजी वञनि। क्यों क्यों मुई तू यके 3 दिन नहीं आएगी? हाँ यके 3 दिन? हाँ अरे 2 महीने पहले तो मैंने तेरा पगार भी बढ़ाया था 2.5 का सीधा 4,500 किया। तेरा छोरा बीमार पड़ा मैंने उसका इलाज किया। अरे मैंने तेरे से पैसा लिया और तू यके 3 दिन नहीं आएगी। मात भगवान पूत ने रुमाल रखी जो खिलंदो आहियां ख़ुशि थींदो आहियां आऊं मुंहिंजो ठरी वेंदो आहियां चवंदो वाह परमात्मा ॾाढो दयालु हुई अड़े किथां त बिना अहिड़ो आतंकवादी उनजे हेड़े हिजबुल मुजाहिदीन जे अॻियां अहिड़ो आतंकवादी पैदा कयो अथई माई दहशत में अधोराणी थी वई आहे। हक़ीक़त ये जिंदगी की सच्चाई तो आजमान हो जाए आजमाए ॾिसो नई नई ईंदी आहे न घरवारी नई नई ईंदी आहे पोइ अचण साण पहिरीं त पंहिंजे प्लाट ते कब्जो कंदी आहे उन पंहिंजो प्लाट कहिड़ो भई माउ खे छॾे आई बदिले में त ससु मिली वियसि सावरनि में पीउ खे छॾे आई सहुरो मिलियो भाव खे छॾे आई ॾेर मिलियो भेण खे छॾे आई निराण मिली भाॼाई खे छॾे आई ॾेराणी मिली अहिड़ी कहिड़ी आइटम छॾी आई जंहिंजे बदिले में घोट मिलियो। हा पोइ सम्झूं त न सम्झी वेंदियूं आहिनि भई इहो ई प्लाट रुगो मुंहिंजे नाले थी सघंदो। हाणे इन प्लाट ते कब्जो जमाइण लाइ छा कयूं मां जॾहिं पढ़जी आयुसि मूंखे यादि आहे 37 साल अॻु में भॻवान जो बुर्श ते जया पेस्ट बि पंहिंजे हथ सां रखी ॾिनी चवंदी त हीअ हणजा हे जिन कोन जे मथां को केसर विझी आई आहे हीअ हणजा आधी राति जो निंड उनजी खुले ॿार वारी नंढड़ो ॿार हो त पोइ भई 2 टे दफ़ा ॿार वारी त उथंदी आहे पोइ उथंदी त मूंखे जोर करे उथारींदी चई पाणी पीअंदा छा ए जिन तूं किरियो न सुबुह जो हिकिड़ी बेड टी वरी बेड मां ॿाहिरि निकिरां फ्रेश थी अचां त वरी ॿियो टी डिड़िंग। हा छो जो मर्द ऐं एसि ताईं की भई गंजी कछो वॻो सभु अॼु ताईं बि जया ई कढी ॾींदी आहे। हा हुन सम्झो भई कढी ॾिनो हुजे भई जींस ते अॼु हीअ टी शर्ट पाइजो ऐं मां जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ीअ सां जेकॾहिं रुगो टी शर्ट जो न कलर बि मटियो 3 ॾींहं रधणो बंदि कंहिंखे ॾेखारण विया अड़े जया माई छाजी ठहियल आहे हा नथो पुॼी सघिजे। 6 महीने में त उन मर्द खे अहिड़ो गाबो करे छॾींदियूं सेवाऊं करे करे ऐं जेको 2 बजे ताईं जेको अॻे रुलंदो शादी खां अॻु में 2 बजे ताईं रुली पोइ ईंदो घर में पोइ त 10 बजे डिड़िंग। हा 6 महीने में उनखे गाबो करे वरी पाण ई चवंदी हेॾा तव्हां अॻे जहिड़ा किथे रहिया आहियो ए जिन तो मूंखे अॻे जहिड़ो रथ रखियो किथे आहे जया। हा वरी परचाणी तव्हां अॻे जहिड़ा रहिया ई कोन आहियो
अरे तो मूंखे रखियो किथे ऐं उन में बि रुगो अधु कलाक लेट कयो तव्हांजो टाइम हुजे भई दुकान तां 10 बजे अचिणो आहे घर पहुचणो आहे 9:45 बजे दुकान बंदि करे 10 बजे घर पहुचणो आहे पहुचो 10 बजे ताईं त हूअ कोन पुछंदी आहे 10,000 रुपयो 10:30 कयो हिकिड़े ॾींहुं भॻवान जो कसम ही मोबाइल कोन अथव हा मतां हिनखे मोबाइल चओ ही मर्दनि जो मंगल सूत्र अथव हा हा मूं लोड़ियो आहे मूंखे ख़बर आहे तव्हां घर में केॾी महिल पर्स भुलिजी वञो आराम जो माई यादि करायो आहे पर वो मोबाइल भुलिजी वञो मथां उछले बि कर्मनि में हणंदव जॾहिं ही त खणी वञो हा छो जो ख़बर अथसि इहो ई त मुंहिंजो जासूस आहे इन मां ई त ख़बर पवंदी त सरगी आहे किथे रुगो 10 जा 10:30 हिकिड़े ॾींहुं करे ॾिसो 30 मिंट लेट थियो 30 मिंटनि में 30 फोन ईंदव ऐं हिकिड़ी परचाणी हेॾा किथे आहियो ए जिन को मसलनि में वियो आहियां छा जया मां दुकान ते ई आहियां हिकिड़ो ॿाहिरियो वापारी आयो आहे हुनखे बरो ॾेई अचां थो न नथो पुॼी सघिजे ऐं उन में बि हाणे ॾिसो सी आहे मां हेठां शर्ट पाती आहे वरी उन मथां जैकेट पाती आहे वरी उनजे मथां कोट बि पातो आहे अञा सीउ वधंदा ऐं डिसंबर में शादियूं थींदियूं आहिनि जीअं भाई वटि मुंहिंजो प्रोग्राम आहे 9 डिसंबर त ॾकूणी खजंदी आहे उहो अहिड़े सीजन में शादियुनि में मर्द वीचारा टोपला बि पाईंदा उहे भोलड़नि वारा भई रुगो त बूथ टुकुर रुगो ॾिसण में अचे हा बाक़ी सॼो वेड़ियो पियो हुजे विहाणे वांगुरु के मफलर ॿधंदा आहिनि के कोट जैकेट हे हो मिड़ई ढकिजी वीचारा ॼण ॿूसाटियल आया हुजनि हा तव्हां कहिड़ी बि शादी में कहिड़े बि सियारे में ॾिसजो मायुनि खे तव्हां कंहिं बि माई खे सीटर बि पाते कोन ॾिठो हूंदो इहो मूं ऑब्ज़र्वेशन साईं इहो मुंहिंजो कंहिंखे माई खे शाल पाते कोन ॾिठो को भले घर वञी पयूं हुजनि हा पर ओॾी महिल त डिजाइन ॾेखारणी आहे न हा साटन महिल हीअ ड्रेस पाईंदसि पलव महिल हीअ पाईंदसि लाॾनि महिल हीअ पेशके सां गॾु हीअ बसि ड्रेसूं हिक ॿिए खे ॾेखारण में पूरियूं हूंदियूं आहिनि हा हिक ॿिए जे साम्हूं वञी पाण वञी पीअंदियूं उहो नथी ॻाल्हाए न तॾहिं मूंसां ॻाल्हाईंदी ऐं छो संगीता तूं उन ॾींहुं बाबलाणी जे पार्टी में आई कोन छो बीठी त ॾिस न चंडी आई छो आहियां नथो पुॼी सघिजे मां सां